दुनिया में चोरी थियण का नई ॻाल्हि नाहे ऐं न ई का अनोखी ॻाल्हि आहे। हा, पर इंडिया जी रियासत उत्तर प्रदेश में एक चोर घर के बुहारो ॾियण बाद एक अहिड़ो कारनामो सर अंजाम ॾिनो जंहिंखे ॾिसी सभिनी खे हैरानी थी रही आहे। भारतीय रियासत उत्तर प्रदेश में चोर खाली घर में वारदात कंदे 20 लाख रुपयनि जा ज़ेवर चुराए विया, पर कुछ ॾींहं खां पोइ 5 लाख रुपयनि जा ज़ेवर कुरियर ज़रिए वापस करे छॾिया। भारतीय मीडिया के मुताबिक उत्तर प्रदेश के शहर गाज़ियाबाद में एक ख़ानदान ॾियारी मल्हाइण लाइ पंहिंजे ॻोठ वियल हो। 4 ॾींहनि खां पोइ वापसी थी त घर में चोरी थी चुकी हुई। चोरी थियण जे 4 ॾींहनि खां पोइ घर वारनि खे कुरियर ज़रिए एक पार्सल मिलियो जंहिंमें चुरायल ज़ेवरनि मां 5 लाख रुपया मालियत जा ज़ेवर मौजूद हुआ। चोर नंढड़े पैगाम में लिखियो त एतिरो सोन घर में नाहे रखबो। उत्तर प्रदेश के इलाइक़े गाज़ियाबाद की पुलिस हेल ताईं इन नोईअ जे अजीब ऐं ग़रीब वाक़िए के हल नाहे करे सघी। पुलिस मूजिब पार्सल ते मोकिलण वारे जो फ़ोन नंबर ऐं एड्रेस ग़लति आहिनि ऐं ना ही CCTV फुटेज मां का मदद मिली रही आहे। पुलिस जो चवणु आहे त कुरियर कंपनी खां तफ़्तीश जारी आहे, पर उम्मीद घटि आहे। पुलिस जो वधीक चवणु आहे त इन सिलसिले में शक जी बुनियाद ते 2 ॼणनि खां पुछा ॻाछा कई पई वञे।